नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुबारक रिंद में खबर ॾींदा हलूं त छाछरे जे ॻोठ गुल मोहम्मद रिंद में वाट जे लंघ तां जहिड़ो थी पियो, जंहिंमें लठनि ऐं सुरोटनि जो सरेआम इस्तेमालु कयो वियो, जॾहिं त हिकु धुर जा 5 माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें हनीफ़ वल्द मौला बख्श, ज़मान वल्द मौला बख्श, मुश्ताक वल्द कुर्बान, आसिफ वल्द कुर्बान, रज़ाक वल्द अली मोहम्मद रिंद शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन मौक़े ते ज़ख़्मी धुर जे हनीफ़ ज़मान ऐं ॿिनि प्रेस क्लब मुबारक रिंद अची एहतजाज कंदे चयो त वॾेरो हाशिम मंदर जी ढाणी जी पुछ ते असांजे घरनि जे अॻियां असां ते हमिलो करे वॾेरो हाशिम ऐं उनजे छड़वाग छोकरनि अब्बास रिंद, लतीफ़, मसूद ऐं ॿिनि असांजी औरतुनि खे धिका ॾिना। असां सां हर रोज़ वेल आहे। असां SSP थरपारकर खे अपील करियूं था त असांजे मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वॾेरो मोहंदरी ढाणी जो वॾेरो हाशिम कुझु छोकिरा वठी असांजे घर जी घटी ते असां सां विढ़ण आयो ऐं कुझु असांजे औरतुनि खे धिका ॾिनई ऐं कुझु असांजे औरतुनि खे धिका ॾिनई ऐं असांखे रातो राति करे छॾियईं। असां SSP थरपारकर खे अपील था कयूं ऐं SHO छाछरे खे अपील था कयूं त असां सां जल्द इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।